हुन जी ॾोकरी में हद दख़लियुनि जो आज़ार वधी वियो जॾहिं त बासर माण्हुनि सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़ा जमाए वरिता आहिनि। हद दख़लियुनि सबबि ट्रैफ़िक जाम रहण सबबि रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। आवाम जो पंधु हलण बि मुश्किल बणिजी वियो आहे। एमरजेंसी ज़रूरत जी सूरत में मरीज़ अस्पतालनि ताईं नथो पहुची सघे। उन ॾस में मिराण चौक, तालका अस्पताल रोड, शाही बाज़ार, नाको रोड, गर्ल्स हाई स्कूल रोड, स्टेशन रोड, बस स्टॉप रोड, कॉलेज रोड ऐं ॿियनि हंधनि ते हद दख़लियूं वधी वियूं आहिनि। बासर माण्हू दुकान अॻियां छपरा, दुकान ते रेती बजरी करे रखी रोड रस्ता सोड़ा करे छॾिया आहिनि, जंहिं करे ट्रैफ़िक जाम रहण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे ऐं कलाकनि जा कलाक गाॾियूं जाम थी वञनि थियूं। आवाम जो पंधु हलण बि मुश्किल बणिजी वियो जॾहिं त इंतिज़ामिया पारां हद दख़लियूं ख़तमु करण ऐं बासरनि जा कब्ज़ा हटाइण लाइ के बि इंतिज़ाम न कया आहिनि, जंहिं करे हितां जे सियासी समाजी धुरियुनि में ताव पखिड़ियल आहे। उन सिलसिले में सईद अहमद, वसीम अहमद, मंज़ूर अली ऐं ॿियनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि शहर में हद दख़लियूं वधी वियूं आहिनि। विक विक ते बासर माण्हू कब्ज़ा जमाए वरिता आहिनि। हद दख़लियुनि सबबि ट्रैफ़िक जाम जो आज़ार वधी वियो आहे। आम माण्हुनि जो पंधु हलण बि मुश्किल बणिजी वियो आहे। हुननि चिताव ॾींदे चयो त बिना देरि हद दख़लियूं ख़तमु करायूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज तहरीक हलाई वेंदी।